नाज़रीन अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। वक्त कंडियारी में खबर ॾींदा हालूं त इलेक्शन PS 43 टर्न आउट घट नज़र पियो अचे। कंडियारी पोलिंग स्टेशन जो तइदाद 4, टोटल वोटन जो तइदाद 5141, जॾहिं त औरतुनि जा वोट 2321 ऐं मर्दनि जा वोट 2820 दाख़िल आहिनि। इन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो आहे कंडियारी में अवामी न्यूज़ रिपोर्टर अकील अहमद वसाण पंहिंजी हिन रिपोर्ट। PS 43 ते नंढी चूंडीअ सिलसिले में असीं कंडियारी जे मुख़्तलिफ़ पोलिंग स्टेशन ते विज़िट करे लेडीज़ पोलिंग स्टेशन ते मौजूदु आहियूं। हिते 4 पोलिंग स्टेशन आहिनि। गवर्नमेंट हायर सेकेंडरी स्कूल में गॾियल औरतुनि ऐं मर्दनि जी, प्राइमरी स्कूल कंडियारीअ मंझि औरतुनि जी ऐं गर्ल्स मिडल स्कूल मंझि मर्दनि जी। टर्न ओवर मजमूई तौरु घटि पियो नज़र अचे ऐं वोटनि जो तइदाद आहे 5141 ऐं जंहिंमें लेडीज़ 2321 ऐं मर्द 2820। कंडियारीअ मंझि जेके पोलिंग स्टेशन आहिनि उते मजमूई तरीक़े सां जेको ॾिठो पियो थो वञे त वोटरिंग जो काथो जेको आहे सो घटि नज़र पियो अचे। ॿिए तरफ़ हिते जो पीपल्स पार्टी जो उमेदवार नवाबज़ादा जाम शबीर अली ख़ान ऐं मुश्ताक चूने जो PTI जो उमेदवार उन्हनि जे विच में दंगल आहे। ऐं हींअर असीं मौजूदु आहियूं कंडियारी जे पोलिंग स्टेशन प्राइमरी में गर्ल्स पोलिंग स्टेशन में। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।